तमाम सी रहा हो महबूब न्यूज़ नेटवर्क नाज़िन हाज़िर रहूं अज प्रोग्राम भलीकार में एक अड़ी शख्स संगत जे एजुकेशन में तो पंहिंजो पाण ई बनायो आहे पर उन सां गॾोगॾु सियासी ऐं समाजी खेत्र में बि पंहिंजो नालो पाण अथसि। रुबीना शेख के असां पंहिंजे प्रोग्राम में भलीकार करियूं था, उन खां पोइ ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू करियूं था। अस्सलाम वालेकुम रुबीना साहिबा। वालेकुम अस्सलाम। अल्हम्दुलिल्लाह ठीक है। बेहतर अल्हम्दुलिल्लाह। रुबीना साहिबा फॉर्मल गुफ्तगू फॉर्मल कचहरी ऐं ॻाल्हि ॿोल खां पहिरीं आउं तव्हां खां पुछां त तव्हां बहसियत औरत तव्हां एट अ टाइम माशाल्लाह हिक खां वधीक मल्टीपल फील्ड्स में मल्टीपल खेतर्स में तव्हां कमु करियो पिया था, कीअं पंहिंजो पाण खे एडजस्ट कयो अथव? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असल में इहे सभु असांजी बेसिक राइट्स एंड बेसिक नीड्स आहिनि ऐं अल्लाह साईं एतिरी हिम्मत ॾिनी आहे जो मतिलबु जिथे जिथे ज़रूरत पए थी माण्हू उते उते पूरो लहे थो। कोशिशि कंदा आहियूं पंहिंजी तरफ़ां त प्रोफेशनल रिलेटेड हुजे, सोशल रिलेटेड हुजे, सियासी रिलेटेड हुजे, जिथे बि असांजी ज़रूरत पए त असां उते बिल्कुलु पहुचूं ऐं उन्हनि जी मदद करे सघूं बहितर तरीक़े सां। तव्हां एजुकेशन में बि पंहिंजो ख़िदमत सर अंजाम ॾियो पिया था। अगरि पाण रियलिस्टिक थी ॻाल्हि करियूं त अगरि सरकारी ॿेड़ी जा सफ़ा ठही ॻाल्हायूं त सम्झो था त सरकारी प्लेटफॉर्म या सरकारी तालीम खे अगरि पाण हिकिड़ी नज़र में ॾिसूं सम्झो त को मयार को स्टैंडर्ड जो हुनजो को हाई थियो आहे, को बुलंद थियो आहे? बिल्कुलु। हाणे अगरि तव्हां ॾिसो था त गवर्नमेंट स्कूल्स में बनिस्बत प्राइवेट स्कूल जे वधीक बहितर तालीम आहे। विच में बिल्कुलु हिकिड़ो डिस्टर्ब थी वियो हुयो एजुकेशन जो सिलसिलो, हेल्थ जो सिलसिलो। बाक़ी एजुकेशन हींअर इलाही बहितर आहे। मतिलबु हींअर रिसेंटली मुंहिंजो हिकिड़ो सर्वे रहियो स्कूल्स में त प्राइवेट स्कूल्स खां वधीक बहितर मूं गवर्नमेंट में जेको आहे सो ॾिठो। हाणे जेका असांजी न्यू जनरेशन हिते हायर थी हुई गवर्नमेंट में त उन्हनि में बाक़ाइदा क्वालिफाइड टीचर हुया ऐं उन्हनि हाणे स्टूडेंट्स खे बाक़ाइदा सुठे तरीक़े सां ट्रेन कयो आहे। रुबीना तव्हां ॻाल्हि करियो था क्वालिफाइड टीचर्स जी, पर हिते त जहिड़ो लॻो पियो आहे कॾहिं त असांजे मथां सरकार सॻोरी IBA टीचर्स मुसलत थी करे छॾे, कॾहिं चवे थी त तव्हां पब्लिक सर्विस कमीशन जा एग्ज़ाम पास करे अचो, कॾहिं चवनि था त तव्हां हाई कोर्ट मां अप्रूवल वठी अचो, कॾहिं को इम्तिहान हुननि खां ॾियारो वञे थो। दैट मीन छा उहा एबिलिटी न आहे सरकारी उस्तादनि में? बिल्कुलु बिल्कुलु आहे। असल में ॾिसो न जेका HM जी पोस्ट आहे हेड मिस्ट्रेस या हेड मास्टर जी, उहा गज़ेटेड पोस्ट आहे ऐं एज़ अ गवर्नमेंट रूल या पॉलिसी असांजो गज़ेटेड पोस्टूं जेको आहे सो सिंध पब्लिक सर्विस कमीशन हायर कंदो आहे बनिस्बत ॿिए इदारे जे। को बि इदारो खणी गज़ेटेड पोस्ट खे ईअं ई जेको आहे सो हायर करे छॾे ऐं उन खां पोइ जेको आहे सो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो त को कम ई न रहिजे। रुबीना सम्झो था त ही जेके इदारनि जा जेके झेड़ा या इदारनि जी जेका टंग अड़ाइण विच में पइजी पई आहे, ऐं ख़ासि तौर ते नालो खणी ॻाल्हि कयां, बरबला नालो खणंदसि, IBA हुजे या पब्लिक सर्विस कमीशन हुजे या हाणे वरी हिकिड़ी जॻह हिच विझनि पिया हाई कोर्ट सॻोरी जो, तव्हां नथा सम्झो त असांजी तालीम डिस्टर्ब थींदी, असांजो तालीमी मयार किरंदो, स्टैंडर्ड किरंदो? हा बिल्कुलु, ऐं इन जो तालीम ते असरु पए थो। पर तव्हां ॻाल्हि की HM जी रिक्रूट वारी ॻाल्हि, त इते मूंखे हिकिड़ो इन ई ॻाल्हि जो टसल आहे त असांजा इदारा सिंध पब्लिक सर्विस कमीशन गज़ेटेड हायर कंदी आहे, उनखे को बि ॿियो इदारो नथो हायर करे सघे। बाक़ी तालीम ते जिथे अचूं त नो डाउट IBA जी तालीम इलाही बहितर रही आहे ऐं हींअर बि हिन जी जेका रिक्रूटमेंट हले पई त उहा बहितर नमूने सां हले पई बनिस्बत ॿियनि इदारनि जे। रुबीना NGO सेक्टर खे कीअं पिया ॾिसो? तव्हां NGO सेक्टर खे बि पंहिंजो ख़िदमतूं ॾिनियूं आहिनि, कीअं पिया ॾिसो उन जो ओवरऑल? अगरि तव्हां खां तनक़ीदी ऐं को व्यू वठणु चाहियां त? हा, असल में ॾिसो न NGO सेक्टर मुंहिंजी नज़र में हिकिड़े हवाले सां मतिलबु असांजी गवर्नमेंट जी नाअहली आहे, ठीकु आहे, पर उन नाअहली खे हिकिड़ो एडजस्ट करण लाइ बिल्कुलु NGOs पंहिंजा रोल अदा करे थी। तव्हांजी तालीम हुजे, तव्हांजी हेल्थ हुजे, तव्हांजा जेके बि बेसिक राइट्स आहिनि, जेके बि NGOs कमु कनि थियूं उन्हनि ई शयुनि ते कमु कनि थियूं ऐं असांखे गवर्नमेंट बि प्रोवाइड नथी करे, इन करे उहे NGOs कनि था ऐं उन्हनि में बिल्कुलु का रिकवरी थिए थी बनिस्बत असांजी गवर्नमेंट जे हवाले सां। NGOs जी छो ज़रूरत पवंदी आहे असांखे NGO सेक्टर में ख़िदमतुनि वठण लाइ? छा असांजी गवर्नमेंट में उहा अहलियत न आहे या असांजे इदारनि में उहा अहलियत न आहे? असल में असांजी बोर्ड अचे थी त असांखे का न का NGO सपोर्ट करे थी।
को तूफ़ान अची वञे थो त असांखे का न का NGO सपोर्ट करे थी, का बि हिते अनस्टेबिलिटी थिए थी त असांखे NGO सेक्टर जी मदद वठणी पए थी। बिल्कुलु, ॾिसो न, मां वरी बि रिपीट कंदसि त नाअहली असांजी सिंध हुकूमत जी ई आहे त ही प्री प्लान्स कोन्हनि के असांजी कंहिं बि राइट्स जे हवाले सां। अगरि को बि बोर्ड अचे थी त बोर्ड हिकदमि कोन थी अचे, ठीकु आहे, ऐं हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हू एतिरा एस्टेब्लिशमेंट त इन शइ जी बिल्कुलु ज़िम्मेदार आहे त हू असांखे सेफ करे कहिड़े बि डिज़ास्टर सां, पर हू नथा कनि। उते NGOs वारा अची ऐं अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि मां पॉज़िटिव NGOs जी चवंदमि त असांखे राइट्स ॾियण जो हक़ु जेको आहे सो गवर्नमेंट जो आहे, ठीकु आहे, पर तव्हां ॾिठा हूंदा असां गवर्नमेंट खां वञी विड़ी बि वठूं था, असांखे तॾहिं बि कोन था मिलनि। इन जॻह ते NGOs वारा तव्हांखे घर वेठे उहे तव्हांजी शयूं प्रोवाइड था कनि जेके तव्हांखे ज़रूरत थी पए। इहा बिल्कुलु नाअहली असांजी गवर्नमेंट जी आहे। मां NGOs खे बिल्कुलु ग़लति कोन चवंदसि, छो जो हींअर जिते असांजी गवर्नमेंट पूरी नथी पए त उते एटलीस्ट NGOs पूरा पवनि था। भला रियलिस्टिक थी तव्हांखे अगरि जवाबु ॾियणो पवे त छा NGOs खे जेके डोनर आहिनि, जेके डोनेशन ॾियनि था उहे सम्झो था उहे यूटिलाइज़ थियनि था प्रॉपर वे में? बिल्कुलु थियनि था, ऐं असल में 19 त जिते किथे हलंदी आहे, असांजी गवर्नमेंट में बि हले थी पई। बाक़ी NGOs जा त ऑलमोस्ट यूज़ थियनि था बिल्कुलु, ऐं मोस्टली जेके बि INGOs आहिनि असां वटि कमु करे रहियूं आहिनि उन्हनि जो बाक़ाइदा हिकिड़ो मयार आहे ऐं उन्हनि बिल्कुलु पंहिंजा फंड्स यूटिलाइज़ कया आहिनि असांजे मथां। नाज़रीन, रुबीना ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे त NGOs कमु त कनि पिया था, पर उन ॾींहुं हर जॻह ते इवन असांजी गवर्नमेंट में बि आहे डोनर जेके आहिनि, जेके डोनेशन्स ॾियनि था उहो केतिरो यूज़ थिए थो उहो त ज़ाहिरी आहे। रुबीना साहिबा जी ॻाल्हियुनि मां संसूदो लॻे पियो, चवण जी ज़रूरत न आहे, उन बि त हर जॻह ते आहे। रुबीना, असल में असांजे सिंध खे शायदि डोनेशन जी ज़रूरत न आहे। अगरि सिंध ते प्रॉपर कमु कयो वञे न त असांजे सिंध खे डोनेशन जी ज़रूरत न आहे। असांजी सिंध एतिरी माशाल्लाह रिसोर्सिस जेको आहे सो रिच आहे त ही त डोनेट कंदी, इवन करे थी। तव्हां ॾिसंदा न ॿियनि सूबनि खे बि सिंधी पई थी ॾे, पर न आहे त कुझु असां सिंधियुनि लाइ कोन्हे, असां सिंध में रहण वारनि लाइ कोन्हे को। रुबीना, औरतुनि जे हवाले सां असां वटि ॾाढा लुभाईंदड़, दिलि खे वणंदड़ कानून आहिनि, सम्झो था इहे इम्प्लीमेंट थियनि था? तव्हां मूंखे हिकिड़ो को वणंदड़ कानून ॿुधाए छॾियो त मां तव्हांखे चवां त हा बिल्कुलु ई आहे। ॾिसो न, असल में ॻाल्हि जिते कानून जी थी थिए, असां वटि प्रॉपर कानून आहे ई न। तव्हां कंहिं बि औरत खे हिकिड़ी शहर जी औरत सां कंपेयर न कयो, ठीकु आहे न। शहर जी औरत बाशऊर आहे, प्रोफेशनल आहे, हू पंहिंजा राइट्स वठणु ॼाणे थी, त इन करे हू कंहिं बि शइ ते एक्शन खणे थी, ठीकु आहे। पर जे प्रॉपर कानून हुजे हा त असांजे जेके इंटीरियर में औरतूं कारी करे मारियूं थियूं वञनि, तालीम हुननि खे नथी ॾिनी वञे। तव्हांजो ॾोह थियो न, औरतुनि जे हवाले सां हेतिरो औरतुनि जूं तंज़ीमूं आहिनि, तव्हां जे ॻाल्हि करियो था त बहराड़ी जी औरत ऐं शहर जी औरत में फ़र्क़ु आहे त छो उहा अवेयर न थी आहे अञा ताईं? छा 70 सालनि गुज़रण बावजूदि सिंध जी औरत जेका बहराड़ी सां तालुक़ु रखे थी उनखे अञा तव्हां अवेयर न करे सघिया आहियो? बिल्कुलु, ॾिसो न, हिकिड़ो असांजो कानून हुजणु अलॻि शइ आहे ऐं शौर ॾियणु माण्हुनि खे अलॻि शइ आहे। शौर केरु ॾींदो? शौर बिल्कुलु असां ॾींदासीं, पर शौर में ऐं कानून में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। शौर तव्हांजी पर्सनल विल हूंदी आहे, शौर तव्हांजी पर्सनल विल हूंदी आहे। कानून सभिनी जे लाइ हूंदो आहे, पर जॾहिं कानून जे सभिनी तव्हां कुझु कानून ते सवाल कयो हो, तव्हां शौर ऐं कानून खे माना बहराड़ी जी औरतुनि लाइ अलॻि पिया करियो, शहर जी औरतुनि लाइ अलॻि पिया करियो। कानून सभिनि लाइ बराबरि आहे। कहिड़ो कानून? मां उहो ई पुछां थी, औरतुनि लाइ आया कानून आहे कहिड़ो? जेको कानून आहे कहिड़ो आहे ई कान। असांजे इस्लाम में बिल्कुलु इजाज़त आहे औरत जी तालीम जे लाइ, ठीकु आहे न। ऐं असांजी ॿारड़ी में तव्हां ॾिसंदा त मतिलबु औरत नथी पढ़ी सघे, वधि में वधि अगरि उनजे पाड़े में को 5 ताईं। ॾिसो न, ॻाल्हि कयूं था त जिथे मर्द खे हक़ आहे पंहिंजी तालीम हासिलु करण जो, औरत खे बि इस्लाम में बराबरि आहे, पर उन बावजूदि हिते छो कोन थो ॾिनो वञे? असांजे मुआशिरे में छो कोन थो ॾिनो वञे? ही मुआशिरे जो बिल्कुलु इहो मुआशिरे जो ई ॾोह आहे। त कानून अगरि प्रॉपर हुजे, ठीकु आहे, त बाबा औरतुनि खे तव्हां तालीम ॾियो। हर घर मां औरत हर घर मां छोकिरी निकिरे तालीम जे लाइ। हे ॾिसो न, हींअर गवर्नमेंट
एतिरियूं त पॉलिसीज़ कढियूं आहिनि एजुकेशन खे बहितर ठाहिण लाइ स्टिपेंड था ॾियनि हाणे त स्टूडेंट्स खे त बाबा चलो ठीकु आहे भला जेकी अहिड़ी फैमिलीज़ आहिनि जेके नथियूं क्वालिफाई करे सघनि पढ़ाए सघनि ॿारनि खे त उहे हिकिड़ो स्टिपेंड मिले थो लिमिटेड अमाउंट जेके ॿार अची स्कूल में पढ़नि था इन बिहाफ ते कुझु ॿार एडमिशन थिया आहिनि स्कूल में वधीक बनिस्बत पहिरें जे पर छोकिरियूं अञा बि तव्हां ॾिसंदा त ॻोठ में अगरि स्कूल प्राइमरी ताणी आहे त उहा औरत छोकिरी वधि में वधि 25 ताईं तालीम हासिलु कंदी उनखे इहो राइट न हूंदो त उहा शहर में वञी हायर एजुकेशन हासिलु करे सघे पर छोकिरो असांजो वेंदो आहे छोकिरो वेंदो बिल्कुलु जेको आहे सो चाचे मामे ॾे रही बि तालीम हासिलु करे वेंदो हॉस्टल्स में रही बि पर असांजी छोकिरी खे परमिशन न हूंदी छो जो हू पंहिंजे घर खां पंहिंजे ॻोठ खां ॿाहिरि नथी निकिरी सघे ठीकु आहे शहर जी जेका न्याणी आहे औरत आहे छोकिरी आहे उनखे अवेयरनेस आहे पंहिंजे हक़नि जे हवाले सां आहे पंहिंजी तालीम जे हवाले सां आहे बुनियादी हक़ जा छा आहिनि उहा बि ॼाण अथसि ॻोठनि सां तालुक़ु रखंदड़ ॿाहिराणियुनि सां तालुक़ु रखंदड़ जेके न्याणियूं आहिनि औरतूं आहिनि मायूं आहिनि उन्हनि खे पंहिंजे बेसिक राइट्स जे बारे में ख़बर न आहे केरु उन्हनि खे अवेयर कंदो ॾिसो न हिते ॻाल्हि उहा ई आहे वरी बि अचे थी तालीम जी अगरि ॻोठ में हिकिड़ो 5 ताईं स्कूल आहे ठीकु आहे तव्हां उते हायर सेकेंडरी स्कूल ॾियो तव्हां उते कॉलेज ॾियो इन में अहिड़े ई तरीक़े सां बहितरी अची सघे थी त आया चलो ठीकु आहे असांजी फैमिलीज़ ॿाहिरि नथियूं कढी सघनि न्याणियुनि खे त हुकूमत इन ॻाल्हि जी जेको आहे सो ज़िमेदार आहे ओताकुन ते लाइ ॻाल्हि इहा ई आहे न त पोइ उते ओताकुन ते बि केरु वेठा आहिनि मर्द वेठा आहिनि उहे बि मर्द पिया था हलाइनि उते बि मर्द जी डोमिनेंसी आहे ॻाल्हि अचे थी औरत जी असांजी हुकूमत ज़िमेदार आहे असांजो सिंधी तबिको थोरो वेचारी बिल्कुलु औरत आहे तव्हां शहर जी औरत खे कंपेयर छो था कयो तव्हांजे ॻोठ में तव्हांजी ॿाराणी में कारोकारी जा केसिस थियनि था उते उन्हनि खे बिल्कुलु औरत वेचारी आहे अॼु बि वेचारी आहे अॼु जी औरत खे तव्हां उहा साॻी वेचारी औरत चओ था जेका ज़माना माज़ी में औरत हुई वेचारी पर अॼु बि तव्हां चओ था उहा साॻी औरत वेचारी ई आहे मर्दनि जो डोमिनेंट मुआशिरो आहे त पोइ उहा साॻी औरत हिकिड़ो अहिड़ो नालो हणी थी जेको तमामु घणी मीडिया हाइट ते वञे थो जेको हर ज़बान ते हुजे थो मेरा जिस्म मेरी मर्ज़ी का वेचारी औरत इन पिच ते ॻाल्हाए सघे थी न मां वरी बि पंहिंजी ॻाल्हि खे रिपीट कंदसि त तव्हां शहर जी औरत खे ॻोठ जी औरत सां कंपेयर था कयो मेरा जिस्म मेरी मर्ज़ी जो मतिलबु हरगिज़ इहो न आहे त असांखे हर तरह जी आज़ादी असांखे पंहिंजे हक़नि जी आज़ादी खपे पंहिंजो फ़ैसिला वठण जी आज़ादी खपे ठीकु आहे ऐं उन खां अलावा असांजे मुआशिरे में तव्हां इहो ॾिठो हूंदो त अगरि पुटु पसंदि जी शादी करे थो पसंदि जी शादी करे थो अगरि भॼाए बि अचे थो छोकिरी ऐं उनजो जरगो थो विहे त उनजी एवज़ में बि उनजी भेण ॾिनी थी वञे ठीकु आहे उनजी भेण ॾिनी थी वञे पोइ आया चलो ठीकु आहे हीअ त हुनजो भाउ आहे पर जेको हिनजो थियण वारो घर वारो हो जेको हिनजी एवज़े में जंहिंजी चटीअ में हीअ वई आहे उहो छा आहे उहो पुछनि नथा असांजे मुआशिरे में पुट खे प्रोटेक्ट करिणो आहे भले भॼाए आयो हुजे छोकिरी उनखे प्रोटेक्ट करण जे लाइ हुनजी मैरिड लाइफ प्रोटेक्ट करण लाइ असां पंहिंजी धीउ जी बली ॾींदासीं त बाबा ठीकु आहे संग चटीअ में असां भेण करे ॾिनीसीं पोइ हुनजो भाउ मवाली आहे बेरोज़गार आहे वट एवर जेको बि आहे असां धीउ खे प्रेज़ेंट कयोसीं पुट जे लाइ तालीम बि पुट जे लाइ बाबा ॿाहिरि वञे थो हायर सेकेंडरी जेको आहे सो एजुकेशन हासिलु करण लाइ यूनिवर्सिटी पढ़ण जे लाइ पुट वञे थो धीअरूं इलाही घटि थियूं वञनि उन खां पोइ कारोकारी जो केस हींअर रिसेंटली किथे तव्हां को कारो ॾिठो आहे छो न आहे जॾहिं औरत कारी आहे त मर्द बि त कारो आहे न औरत माराई थी वञे त मर्द बि त माराए वञे न उते बि मर्द अगरि कारो बि आहे न त वरी बि उहो ई जरगो वेहंदो ऐं मर्द उनजो जेको आहे सो या त पंहिंजी धीउ प्रेज़ेंट कंदो ठीकु आहे या त वरी उहो पैसा जेको आहे सो प्रेज़ेंट कंदो ऐं उन में हू सेफ थी वेंदो उहो कारो तव्हांजो अछो थी वेंदो त औरत अञा मज़लूम छो कोन्हे का कानून पास थिए प्रॉपर कानून पास थिए आया ॾिसो न कारी थिए थी ठीकु आहे औरत कारी थिए थी त उहो जरगे जो फ़ैसिलो छो थो थिए कानून छो कोन थो उते पहुची सघे या उते वरी पोइ माफ़ी तलाफ़ी थिए थी ख़तमु थी वञनि ॻाल्हियूं प्रॉपर कानून छो कोन थिए उते हरकत करे रुबीना पाण ॻाल्हि करियूं था थोरो न घणो माज़ी में था वञूं बिफोर पाकिस्तान जॾहिं पाकिस्तान जो बुनियादु रखियो वियो पाकिस्तान खे
चइनि फेडरेटिव यूनिट ते क़ाइमु कयो वियो, चइनि यूनिटनि ते क़ाइमु कयो वियो, न त सूबा, 4 फेडरेटिव यूनिट्स करे, यस, ठीकु आहे, जंहिं ते पाकिस्तान जो बुनियादु रखियो वियो। उन्हें लिख पढ़ या उन्हें डॉक्यूमेंट मुताबिक़ असांजे चइनी यूनिटनि जा जेके 4 सूबा आहिनि पंहिंजा, उन्हनि जा हक़ बराबरि हुअणु खपनि। बिल्कुलु। That's it। पर बदकिस्मती सां सॼे मुल्क खे टिनी यूनिटनि खे, फेडरेटिव यूनिटनि खे, केपी हुजे, पंजाब हुजे या तव्हांजो बलोचिस्तान हुजे, उन्हनि टिनि सूबनि खे सिंध पाले पियो थो। बिल्कुलु। सिंध मां जीअं पाले पई पूरे पाकिस्तान खे। उनजे बावजूदि असांजा नौजवान लुतड़ियल, असांजा नौजवान बेरोज़गार, असांजे नौजवाननि खे हक़ न आहे त पंजाब जे कंहिं शहर में तालीम वठी सघनि या उते को नौकिरी का जॉब या को कारोबार करे सघनि। छा ही ॿी अखियाई न आहे? बिल्कुलु आहे। ॾिसो न, इहा मतिलबु पंहिंजी माउ सां ई ॿियई आहे, ठीकु आहे न। सिंध चलो ठीकु आहे, ॿिया सूबा बि असांजा पंहिंजा आहिनि, पाकिस्तान असांजो पंहिंजो आहे, पर हक़ जेके सूबनि जा उतां जे रेज़िडेंशियल माण्हुनि ते आहिनि उहे त उन्हनि खे प्रॉपर ॾिना वञनि न। हींअर बि अगरि तव्हां एज़ अ कंपेयर कयो ॿियनि सूबनि खे सिंध सां, त असांजी सिंध में तव्हांखे पंजाबी बि नज़र ईंदा, तव्हांखे पठान बि नज़र ईंदा, ठीकु आहे न। इहो हिकिड़ो वॾो रीज़न आहे असां वटि अनएम्प्लॉयमेंट जो। तव्हां यकीन कंदा जेके ॿियनि सूबनि मां हिते अचनि था माण्हू ऐं उहे तव्हांखां वेल सेटल हूंदा, उहे हिते अची एतिरो त हुननि कमायो आहे, एतिरा हुननि रिसोर्सिस ठाहिया आहिनि, उहो त असांखां वेल सेटल लॻा पिया आहिनि। असां उहे ई झुगनि में रहिया पिया आहियूं ऐं हू हिते बंगला ठाहे वेठा आहिनि। किराए जे घर में बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ॾिसो रुबीना, त इहा नाअहली या कमज़ोरी तव्हांजी सिंध गवर्नमेंट जी चवंदी न? नाअहली आहे बिल्कुलु। इन जी ज़िम्मेदार बिल्कुलु सिंध गवर्नमेंट आहे, जेके जेको आहे सो ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे जेको आहे सो डोमिसाइल्स ठाराए ॾिए थी ऐं उन्हनि खे बिल्कुलु हिते एम्प्लॉयमेंट ॾिए थी, हुननि खे रेज़िडेंसी ॾिए थी। ऐं हिते एम्प्लॉयमेंट खां अलावा बि असांजे बिज़नेस कंसर्न जेके बि आहिनि, तव्हां ॾिसंदा त पठान पंजाबी भरिया पिया आहिनि, असांजो सिंधी वञे काॾे। हैदराबाद में बदकिस्मती सां जेको सिटी जो एसी साहब कमिश्नर आहे, हू बि पंजाब मां अचे पियो। बिल्कुलु। या असांजे सिंधियुनि में एतिरी अहमियत न आहे जो हू हिकिड़ो पंजाब मां अचे थो त असांजो सिंधी हिकिड़ो पंजाब में वञे, उते वञी पंहिंजी ड्यूटियूं सर अंजाम ॾिए। न बिल्कुलु, तव्हां ॾिठो हूंदो त हींअर कुझु केसिस थिया हुआ त असांजे उते सिंधी तालीम बि नथा पिराए सघनि। जॉब त परे जी ॻाल्हि आहे, तालीम बि नथा पिराए सघनि। मूंखे हिकिड़ो इशू यादि अचे थो, हिकिड़े छोकिरे खे जेको सिर्फ़ु अजरक पाइण ते ऐं सिंधी हिकिड़ो कल्चर वेयर करण ते ऐं हुनखे एतिरो टॉर्चर कयो वियो जो उन सुसाइड कयो उते। त उते त असांखे पढ़ाईअ जा हक़ बि न आहिनि, हिते त हू बाक़ाइदा हिते ऑफिसर थी वेठा आहिनि, असांजा मालिक थी वेठा आहिनि सिंध जा। बिल्कुलु सिंध हुकूमत। सिंध हुकूमत आहे। सिंध हुकूमत खे पहिरीं त उन्हनि खे बिल्कुलु वापसि करणु घुरिजे। उन्हनि जूं जेके बि पोस्टूं आहिनि हिते, जेके बि ही पंहिंजा मालिक थी वेठा आहिनि, उन्हनि खे पंहिंजे मुल्क वापसि मोकिलनि। उन्हनि खां पोइ सिंधियुनि जे लाइ ई कुझु सोचनि। रुबीना, असांजो वेब चैनल महबूब न्यूज़ नेटवर्क टीवी हिन वेब चैनल जी दुनिया में असां को पहिरियों पैर रखियो आहे। त हर दौर सां गॾु दौर बदिलजे थो। PTV जो दौर हुयो, पोइ इलेक्ट्रॉनिक मीडिया आई, प्राइवेट मीडिया आई, जंहिंमें असांजो KTN, सिंध TV, मेहराण TV ऐं घंटी TV, आवाज़ TV सारी फ़हरिस्त आहिनि। असांजा सिंधी चैनल उन्हनि हिमत कई पंहिंजी ॿोली खे वाधि जी लाइ। हाणे असां महबूब न्यूज़ नेटवर्क जे नाले तां उनजे प्लेटफॉर्म तां असां कोशिशि कयूं पिया पंहिंजी सिंधी ॿोली जे वाधि जी लाइ। तव्हां छा चवणु चाहींदव असांजे चैनल लाइ? असल में ही दौर सोशल मीडिया जो आहे। TV चैनल्स वग़ैरह जेके बि आहिनि मीडिया, इहो तक़रीबन माण्हू ॾिसनि था, पर तव्हां ॾिठो त मोबाइल ते हर को बिज़ी लॻो पियो आहे। अख़बार हाणे स्किप थी वई आहे ऐं ख़बरूं बि कंहिं हद ताईं स्किप थी विया आहिनि। ख़बरुनि वारा चैनल बि कंहिं हद ताईं स्किप थी विया आहिनि। सोशल मीडिया अॻिते आहे, त इहो तव्हां बिल्कुलु बहितरीनु कमु कयो आहे त सोशल मीडिया ते तव्हां जेके बि फीमेल्स रिलेटेड, सोशल रिलेटेड, गवर्नमेंट रिलेटेड जेके बि इशूज़ आहिनि, तव्हां उन्हनि खे खणंदे आहियो था। नाज़रीन, रुबीना शेख साहब सां ॻाल्हि ॿोल करे ॾाढो मज़ो आयो। रुबीना शेख जहिड़ी शख़्सियत जी हामिल जेका फीमेल हुजनि थियूं, उहे तमामु तरक़ी जी तरफ़ गामज़न थींदियूं आहिनि। यकीन हुननि खे पंहिंजे माउ पीअरनि जूं ऐं इवन सोशल अगरि सेक्टर में ॾिसूं त केतिरनि ई माण्हुनि जूं दुआऊं हुजनि थियूं। असां वरी हाज़िर थींदासीं प्रोग्राम भलीकार में हिकु ॿी शख़्स सां गॾु। तेसिताईं इजाज़त ॾींदा मोहम्मद अली रन खे भलीकार जी पूरी टीम सां गॾु। अल्लाह।
MNN TV News।